बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक थांव में पानी बॉयल करे उन में धोतल साफ़ थियल कटियल पालक रधण लाइ रखंदासूं। जॾहिं पालक चङी तरह रधी वञे त उन जो पाणी हारे अलॻि थांव में कढी रखंदासूं। पोइ हिक थांव में साओ मिर्च विझी ऐं उहा बॉयल थियल पालक विझी उन जे मथां असां दही विझंदासूं चङी ख़ासी। पोइ उनखे कंहिं जग में विझी ग्राइंड कंदासूं या कंहिं मशीन सां चङी तरह ग्राइंड करे घोटे छॾींदासूं। पोइ इहा दहीअ में घोटियल पालक असां हिक पासे रखंदासूं। पोइ थोरे तेल में असां हिकिड़ी ॿ टे ॻड़ियूं थूम जूं कुटे उहे ॻाढ़ियूं कंदासूं। जॾहिं थूम तेल में ॻाढ़ी थी वञे कुकिंग ऑयल में, पोइ उन में शामिलु कंदासूं हेड ऐं ॻाढ़ा मिर्च पीठल। थोरो मिलाए उन में असां ग्राइंड थियल घोटियल दही पालक शामिलु कंदासूं ऐं इन खे रधण लाइ छॾे ॾींदासूं थोरो लूणु विझी। लूणु तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां विझी सघो था। पोइ हिक वटड़ीअ में हिकु चमिचो अटे जो खणी उन में थोरो पाणी विझी असां अटे जो घोल ठाहींदासूं। पोइ उहो घोल उन रधियल पालक में शामिलु कंदासूं त जीअं रखण खां पोइ असांजी दही पालक पाणी न कढे ऐं घाटी सुठी थी बीहे। ॿ टिनि टहिकनि खां पोइ तयारु आहे असांजी पालक, घोटियल पालक या पालक जी मज़ेदार ढूक।